झंडोमरी में बरसात जो वस्कार उस्मान चावड़ी समेत उनके भरपास वाले इलाकन में कलर शाह कैसर सनेड़ो शाहपुर रिजवी डासड़ो इब्राहिम शाह टंडो सूमरो मीराबाद समेत बेनी केतरी इलाकन में ज़ोरदार बरसात जो वस्कारो जे सबब हेठें वारा इलाका पानी से भरजी विया जैसा मवासिलाती ए बिजली जो निज़ाम बुरी तरह मुतासिर थियो जॾहिं त ॿाराड़ी वारनि ॻोठनि में ग़रीब पोरे ते माण्हुनि जे घरनि जूं छितियूं टिमी पियूं ऐं केतिरी घरनि जूं भितियूं किरी पियूं जॾहिं त हेठां इलाइक़ा पाणी सां भरिजी विया। इलाइक़े में 3 ॾींहंनि खां लाॻीतो किथे तेज़ त किथे हल्को बरसात जो सिलसिलो जारी रहण सां 3 ॾींहंनि खां बिजली मुकमल बंदि। बिजली ते हलंदड़ कारोबार बि सख़्तु मुतासिर थियो आहे। मान शाहड़ी का खबर शामिल कंदा हलूं तो पीपी अगवान सूबाई वज़ीर हकीम बलोच यूसी उडरलाल स्टेशन में पीपी जे ज़िला काउंसिल जे मेंबर जे साम्हूं बीठल उम्मीदवारनि खां हथ खणाए छॾियो आहे। उस्मान शाहड़ी वेझो ॻोठ हाजी शेर महमूद कलमती बलोच में यूसी स्टेशन उडरलाल मां पीपी जी नामज़द ज़िला काउंसिल उम्मीदवार मोहम्मद अकरम बलोच जी हिमायत में संदसि साम्हूं बीठल आज़ाद उम्मीदवार ज़िला काउंसिल मेंबर शोएब बलोच हथ खणी वियो। पीपी जे साबिक़ सूबाई वज़ीर मलीर मोर अब्दुल हकीम बलोच सां गॾु अब्दुल गनी कलमती बलोच सईद अहमद रिंद सेठ ग़ुलाम बलोच ॿिया शामिल हुआ। पीपी अगवान हकीम बलोच चयो त बलोच भाइरनि जी साथ ऐं तावन सां शोएब बलोच मोहम्मद अकरम बलोच जे हक़ में हथ खणी सिंध सकाफ़ती अजरक ऐं टोपियूं पाराए मान रखियो आहे। पीपी अगवान हकीम बलोच मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बल्दियाती इलेक्शन राॼूणी हूंदी आहे। राज्य जे बिरादरी जो गॾिजणु सुठो अमल आहे। पीपी जे हक़ में दस्तबज़दारी उम्मीदवार शोएब बलोच चयो त पंहिंजे यूसी जे समूरनि भाइरनि सां गॾु आहियूं ऐं 28 अगस्त ते मुंहिंजे अज़ीज़ अकरम बलोच खे भरपूर नमूने सां वोट कराईंदा। मुख़ालिफ़नि खे शिकस्त ॾींदासीं। तक़रीब में वॾे तइदाद में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि शिरकत कई।